डेरा मुराद जमाली वार्ड नंबर 8 मोहल्ला आसिल खान सोलंगी में मीर जाफर खान मैक्सिकी फंड से तामीर होने वाला वाटर कोर्स में ठेकेदार की जानिब से मनपसंद गलियों, घरों और दुकानों के सामने पुल बनाने और आम गलियों के सामने पुल न बनाने पर अहले मोहल्ला सरापा एहतजाज हो गया और ठेकेदार के खिलाफ खूब नारेबाजी की। इस हवाले से इलाका मकीनों ने वश न्यूज़ से खसूसी बातचीत करते हुए कहा, मैं गिली थी सब ईंदा वेंदा हिन गली में सब ईंदा परियों जेके भी घर आहिनि सभिनि खे पुलां लॻल आहिनि। हिते त होॾो हिकु ई घरु आहे, हेॾो बाक़ाइदा 10 घर आहिनि, हिननि खे त घिटी ज़रूरी आहे। हे हितां रस्तो थींदो सभु ईंदा वेंदा, हाणे किथां ईंदा वेंदा रस्तो छॾे अॻे थी खोल पूरे हुयो, हाणे तो सॼो नालो थियो आहे, घटि थियो आहे, हाणे तो कीअं टपंदा? ज़ाहिर आहे इंसान आहे, अचणु वञा रक्शो आहे, सवारी आहे, मरीज़ आहे, छा त ईंदा वेंदा इहे हितां किरासिंग मिलंदी थी ईंदा वेंदा न। हिन में को कर्ज़ा जो सिस्टम त न आहे। महिरबानी करे इंतज़ामिया खे अपील कई थी वञे कि हितां पुल विझिजे ताकि हिते मसला न थियनि। ठेकेदार टरकाए थो अॼु सुभाणे 15 ॾींहं थियनि मामले खे। वॾा घरों असांजो रस्तो नथा ठाहे, ठेकेदार 15 ॾींहं को टरकाए थो, सभिनि जा कम असां खां अॻे हली विया आहिनि, असांखे अॼु सुभाणे करे थो ठाहे नथो ॾे, हिन ख़ातिर एहतियाज कयो आहे असां। महिरबानी करे असांखे रस्तो ठाहे ॾियनि। सर ये बिल्कुल नहीं डाला है इसने, सिर्फ वो पुल बना रहे हैं, वो भी टेम्परेली। ठीक है टेम्परेली बना सही है, वो भी नहीं बना के दे रहा, सब लोगों को बना के दिया, हमें बिल्कुल वो भी नहीं बना के दे रहा। इंतजामिया से गुजारिश है कि हमारा काम जल्द से जल्द किया जाए, वरना हम एहतजाज करके रोड बंद करेंगे। रोड वाटर कोर्सेज में गलत मटेरियल इस्तेमाल होने की वजह से मुकम्मल तामीर होने से पहले ही वाटर कोर्सेज की दीवारें गिरने लगे हैं और दूसरी जानिब ठेकेदार की मनपसंद मकामात पर पुल लगाने के खिलाफ अहले मोहल्ला ने ज़िले इंतजामिया से नोटिस लेने का मुतालबा किया। कैमरामैन माशुक रिंद के साथ रियाज बलोच, वश न्यूज़, नसीराबाद।